तव्हां सभिनी जो सिंधी ॿोली ओताक में स्वागत आहे। हिन एपिसोड में असां हिकु नओं सिलसिलो शुरू था कयूं सिंधी ॿोलीअ में पढ़ण जो। ऐं अॼु हिन पहिरें सेशन में असां हिकु सिंधी में लिखियल कहाणी पढ़ंदासीं जेका हूंदराज बलवाणी जी लिखियल आहे, ऐं हिकु पोएम पढ़ंदासीं जेका मॉडर्न पोइट आहे, जदीद पोइट आहे मीना शर्मा, उन जी हिकु कविता पढ़ंदासीं। कविता मूंसां गॾु वंदना गोवंदाणी आहे इंडिया मां, उहा पढ़ंदी ऐं मां कहाणी पढ़ंदुसि। त हाणे वंदना पोएम पढ़े उन खां पहिरीं मां तव्हां सभिनी खे अर्ज़ु आहे त सिंधी ॿोली ओताक जो यूट्यूब ते चैनल आहे उनखे सब्सक्राइब कयो, ऐं हीअ जेके पॉडकास्ट आहिनि तव्हां घणनि ई ऑडियो पॉडकास्ट चैनल ते बि ॿुधी सघो था, जीअं एप्पल जो पॉडकास्ट थींदो आहे, स्पॉटिफाई वग़ैरह, त उन ते बि ॿुधी सघो था एज़ ऑडियो पॉडकास्ट। हाणे हीअ जेका रचना मैगज़ीन आहे हिकिड़ी सिंधोलॉजी मां निकिरंदी आहे, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी आदिपुर कच्छ गुजरात इंडिया में आहे, उतां निकिरंदी आहे हीअ लिटरेरी मैगज़ीन साहित्य ऐं कला जी रचना। उन जे इशू नंबर 183 में 183 नंबर अंक में हीअ कविता छपियल आहे जेका मीना शर्मा लिखी आहे। ऐं हाणे मां इनवाइट कयां थो, आजा कयां थो वंदना, प्लीज रीड द कविता बाय मीना शर्मा। जी, थैंक यू। त मां ही कविता पढ़ण हाणे शुरू कंदमि। पाण मां पाण जी तलाश। उलझियल रहियमि जीवन भर जिंदगी जे मुश्किलातुनि में, छा हासिल कयमि जीवन जे हिन सफ़र में, गुज़रियो हिकु लम्हो पाण मां पाण जी तलाश में। न मिलियो अञा ताईं कुझु सुवालनि जो जवाब, जिंदगी सेखारिया कुझु अहिड़ा सबक, भुलिजी वयमि सभई सुवाल। याद आहे बस यो ही अज भी आया मां पाण जी तलाश में। जीवन जो नालो आहे हलणो, पर भजंदी आया हर वक्त मां, पर भी रही ही वने थो कुछ न कुछ, ए पोए भी आया पाण मां पाण जी तलाश में। थैंक यू। महिरबानी वंदना। हाणे मां कहाणी पढ़ंदुसि, अखाणी जेका अगेन रचना मैगज़ीन में 185 नंबर अंक में छपियल आहे। इहा कहाणी लिखियल आहे श्री हूंदराज बलवाणी जी, जेके अहमदाबाद जा निवासी आहिनि इंडिया में। ऐं कहाणी जो उनवान टाइटल आहे हीअ कहाणी न आहे। न, हीअ कहाणी न आहे, ड्रामो बि न आहे। हा, कंहिं हद ताईं कहाणीअ में ड्रामो ज़रूर आहे। ड्रामे में पर्दा रहंदा आहिनि, चढ़ंदा आहिनि, हिन में बि पर्दा लहनि था, चढ़नि था। मां ज़रा साफ़ कंदो हलां, न साफ़ करणु मुंहिंजो कमु न आहे। इन करे मां पाण हटी वञा, इहो ई बहितर आहे। बहितर थींदो त मां तव्हांखे जमनालाल सां मिलायां। जमनालाल कोर्ट तरफ़ां मुक़ररु कयल विच वारो आहे। विच वारो माना आर्बिटर, जेको ॿिनि धुरियुनि खे सम्झाइण जी कोशिश कंदो आहे। धुरियूं माना पार्टीज़, ॿ पार्टीज़ आहिनि, सम्झाइण जी कोशिश कंदो आहे, समझौतो कराईंदो आहे, रिकन्सिलिएशन। अचो त हिन जी ऑफिस में हलूं। टेबल ते फैलियल कागज़नि ऐं फाइलनि मां मुंहुं कढी जमनालाल हुननि ॾांहुं निहारियो। हुननि माना पतीअ ऐं पत्नीअ ॾांहुं। ॿई चुप हुआ। खेसि लॻो ॿिन्ही वटि को जवाब कोन्हे। जमनालाल सवलनि सिधनि लफ़्ज़नि में हिननि खां पुछियो, नेठि छा फ़ैसिलो कयो? हींअर बि हुननि वटि को जवाब कोन हो। जमनालाल पुछियो, हुनजो मतिलब त तव्हां अञा बि तलाक जे फ़ैसिले ते अटल आहियो? हींअर पतीअ तरफ़ ॾिठो, पतीअ बि पत्नीअ ॾांहुं ॾिठो। संदन चेहरे ते गुंज हुआ। गुंज माना रिंकल्स। चिंता बि हुई, गुस्सो बि हो। जमनालाल समझी वियो त ॻाल्हि अञा उते ई बीठल आहे। हुन चयो, तव्हां ॿिन्ही खे सोचण लाइ जेको वक़्तु ॾिनो वियो हो, तंहिं मां लॻे थो त उन ॻाल्हि ते तव्हां गंभीरता सां सोचियो ई कोन्हे। सोचण जो सवाल ई नथो थिए, पत्नीअ चयो। हीउ माण्हू मूं ते जेके ज़ुल्म कंदो रहियो आहे, सा मुंहिंजी दिलि थी ॼाणे। मां हींअर थकिजी पई आहियां। मां हिकु पल बि हिन माण्हूअ सां रहण लाइ तयारु न आहियां। मूंखे हुन खां छुटकारो खपे बस। हींअर जमनालाल पतीअ ॾांहुं निहारियो। तव्हां छा था चाहियो? मां बि इहो ई थो चाहियां।
हक़ीक़त इहा आहे त मां हिन जे शिकायतुनि मां तंग अची चुको आहियां। वधीक गॾु रहण माना पंहिंजो पाण खे घुटो ॾेई मारणु। मां नथो रही सघां अहिड़ी औरत सां। अहिड़ी औरत सां? तव्हांजो छा मतिलबु आहे मिस्टर? मतिलबु तूं पाण सम्झी थी। हिते हुननि खे छॾे असीं ॿाहिरि था निकिरूं। ॻाल्हि त असांखे सम्झ में अची वई आहे त मामिलो छा आहे। तॾहिं बि मां तव्हांखे थोरो विस्तार सां ॿुधायां थो। पति पत्नीअ जे विच में अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी हुई जो हिननि हिक ॿिए खां छुटकारो पाइण जो फ़ैसिलो करे वरितो हो। पहिरीं त हुननि हिक ॿिए सां ॻाल्हाइण बंदि करे छॾियो हो। कंहिं बि परिवार में अहिड़ियूं ॻाल्हियूं अक्सर थींदियूं रहंदियूं आहिनि। माण्हू संभलिजी वियो त गाॾी हलण लॻंदी आहे। न त पहिरीं ॿिज हूंदा आहिनि। ॿिज माना सीड्स। पहिरीं ॿिज हूंदा आहिनि नफ़रत जा। पोइ उन्हनि मां सलाह उभरंदा आहिनि। सलाह माना शूट्स। उन्हनि मां सलाह उभरंदा आहिनि ऐं पोइ उहे सलाह ॿूटे जे रूप में वधण लॻंदा आहिनि ऐं वधी वण थी वेंदा आहिनि। ऐं हिते एनोलॉजी आहे सीड खां वठी ट्री में ग्रो थियण जी, जेका नफ़रत जी आहे। असांखे ख़बर न आहे त हुननि ॿिन्ही जे विच में शुरूआत में अहिड़ो कुझु छा थियो हो। हिन वक़्तु नफ़रत जा वॾा थी वियल वण हुननि ॿिन्ही जे विच में बीठा आहिनि। मां तव्हांखे सॼी ॻाल्हि थो ॿुधायां। लॻभॻि 12 साल अॻु हिननि ॿिन्ही हिक ॿिए खे ॾिठो हो ऐं हिक ॿिए ते हिर खारे वेठा। हीअ सिंधी ॿोलीअ जी मिठास ॾिसो। हिक ॿिए ते हिर खारे वेठा। हिर खारे वेठा मां दिलि ॾियणु, प्यार थी वञणु। हिर खारे वेठा हुआ। हुननि शादी कई ऐं 1 साल खां पोइ हिकु ॿार जा माउ पीउ बि बणिया। हिननि जो पुटु 11 साल जो थी चुको आहे। पत्नीअ फैमिली कोर्ट में पतीअ जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे। कोर्ट ॾिठो त केस में को ख़ासि वज़न कोन हो। देयर वॉज नॉट मच इन द केस। बेसमझी ऐं अहम जे कारण पति पत्नीअ जे विच में केतिरा तकरार थियण लॻा हुआ। ड्यू टू मिसअंडरस्टैंडिंग या लैक ऑफ अंडरस्टैंडिंग एंड ईगो उन्हनि जे विच में कॉन्फ्लिक्ट थी रहियो हो। कुटुंबी जीवन में जेको ठहर ऐं गंभीरता खपंदी हुई, सा हिननि ॿिन्ही जे में कान हुई। कुटुंबी जीवन माना फैमिली लाइफ। कुटुंब फैमिली खे चइबो आहे। कुटुंबी जीवन में जेको ठहर ऐं गंभीरता, ठहर माना स्टेबिलिटी, गंभीरता यानी सीरियसनेस। कुटुंबी जीवन में जेको ठहर ऐं गंभीरता खपंदी हुई, सा हिननि ॿिन्ही में कान हुई। कोर्ट खे अजब त इन ॻाल्हि ते लॻो हो त हिननि ॿिन्ही जो उहो प्रेम विवाह हो। लव मैरिज हुई। पहिरीं प्रेम थियो, पोइ विवाह थियो। ऐं ही बि शायदि लेखक हिकु इशारो थो करणु चाहे जो कि ज़माने ॾांहुं त पहिरीं प्रेम थींदो आहे, पोइ विवाह थींदो आहे। पर को ज़मानो हो जॾहिं शादी पहिरीं थी वेंदी, प्रेम जी पोइ कामना थींदी हुई। विवाह खां पोइ प्रेम न थी सघियो। उहो ग़ाइब थींदो रहियो। पतीअ जी कमाई बि हरूभरू एतिरी घटि न हुई जो हू घर सां न निभाए सघे। प्रेम विवाह खां पोइ हुननि खे पुटु बि ॼाओ, जेको हिन वक़्तु सुठे स्कूल में पढ़ी रहियो आहे। कोर्ट ॿिन्ही खे सम्झाइण जी काफ़ी कोशिश कई हुई, पर ॿिन्ही मां को बि सम्झण लाइ तयारु न हो। पोएं दफ़े जज साहिब ॿिन्ही खे पंहिंजे चैम्बर में घुराए खेनि सम्झाइण जी कोशिश कई। जज साहिब हुननि खे चई रहियो हो, सो संदन मग़ज़ में बि बराबरि उतरी रहियो हो। दे वर एबल टू अंडरस्टैंड। पर पोइ बि जज अॻियां ॿई कंध हेठि करे वेही रहिया हुआ, लुकिंग डाउन। तॾहिं जज साहिब हुननि खे साफ़ साफ़ चई ॾिनो, ॾिसो, नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे खणी तव्हां ॿई पंहिंजी ज़िंदगी बि ख़राब करे रहिया आहियो, त ॿार जे भविष्य खे बि बिगाड़े रहिया आहियो। बहितर आहे त पंहिंजी नंढियुनि नंढियुनि ग़लतियुनि खे नज़रअंदाज करियो। इट्स बेटर दैट यू लेट गो स्मॉल मिस्टेक्स। सभु कुझु भुलाए वरी नए सिर घर खे ठाहिण जी कोशिश कयो। ॿाहिरि वञी हिक ॿिए सां ॻाल्हि करियो। हीउ पहिरियों दफ़ो थींदो। हिन खां पोइ तव्हांजे तलाक ते सोच वीचार कबो। 1 महीनो तव्हांखे ॾियां थो, ॻाल्हि बणिजी वञे त बहितर। गॾोगॾु जज साहिब जमनालाल ते बि कमु रखियो हो त हू 1 महीने खां पोइ खेनि पाण वटि घुराए, जीअं हुननि जो वीचार ॼाणे अॻिते जी कार्रवाई करे सघिजे। जमनालाल खे अंदाज़ अची वियो त हिन जोड़े खे वधीक कुझु सम्झाइण बेसूद आहे। जोड़ो माना कपल, सम्झाइण बेसूद आहे, माना कोई मतिलबु न आहे। बेसूद माना इट्स मीनिंगलेस। मुक़रर तारीख़ ते केस कोर्ट अॻियां आयो हो। असां बि अंदरि था हलूं। जज साहिब पुछो, तव्हांजो आख़िरी फ़ैसिलो कहिड़ो आहे? पत्नीअ चयो, मूंखे तलाक खपे। पतीअ चयो, मूंखे बि तलाक खपे। जज साहिब पुछो, तव्हां ॿिन्ही ॿारनि जे बाबति ॿार बाबति वीचार करे ॾिठो आहे? पति ऐं पत्नी हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण लॻा। जज पत्नीअ खां पुछो, किथे आहे ॿार?
हू मूं वटि रहंदो आहे। हिन वक़्तु हू पंहिंजी नानीअ सां कोर्ट में हाज़िर आहे। इजो हिन तरफ़, हिन उन तरफ़ आङुर जो इशारो कयो। ॿार तव्हां सां कॾहिं खां रहंदो आहे? जॾहिं खां असांजो झगड़ो वधी वियो आहे। तव्हां वटि ख़ुशि आहे? मां सम्झां थी ख़ुशि आहे। ॿार खां पुछियो अथव? न। त पोइ कीअं था सम्झो त हू ख़ुशि आहे? पत्नीअ को जवाब न ॾिनो। जज कोर्ट में हाज़िर ॿार ॾांहुं ॾिठो, जेको गुमसुम बणियो वेठो हो। तव्हां हुन खे पाले सघंदा, पढ़ाए सघंदा? हुन लाइ मुंहिंजी दरख़्वास्त आहे, इट्स माय अपील, दरख़्वास्त आहे त हर महीने खाद खुराक जी रक़म खपे, जेको थींदो आहे तलाक में, डिवोर्स में, त एलिमोनी जेको ख़र्च ॾींदो आहे, जेको कमाइण वारो हूंदो आहे घर जो। जज हींअर पतीअ सां मुखातिब थियो। ही लुक्ड एट हस्बैंड। तव्हांजो आख़िरी फ़ैसिलो कहिड़ो आहे? जेको हीउ चाहे थो। तव्हां छा था चाहियो? मां बि तलाक थो चाहियां। ॿार जेकॾहिं मां वटि रहे त तव्हां पसंदि कंदा? जीअं कोर्ट फ़ैसिलो कंदी। तव्हां ॿार बिना रही सघंदा? रहणो पवंदो, जेतोणीकि मां चाहियां थो त हू मूं सां गॾु रहे। ॿार खां पुछियो अथव त हू छा थो चाहे? पतीअ वटि को जवाब न हो। जज साहिब थोरो वीचार कयो, पोइ चयो, तव्हां ॿिन्ही जे ॻाल्हियुनि मां ईअं थो लॻे त ॿार जेको तव्हांजो खून आहे, उन बाबति को साफ़ रायो नथा रखो। यू हैवंट गॉट अ क्लियर व्यू ऑन चाइल्ड। हिन जे भविष्य जी चिंता तव्हां ॿिन्ही मां कंहिंखे बि न आहे। ज़िंदगी ॾाढी लंबी आहे। ॿार जे अॻियां केतिरियूं मुश्किलातूं ईंदियूं। ॿार तव्हां खां पुछंदो त तव्हां हुन लाइ छा कयो, तॾहिं कहिड़ो जवाबु ॾींदा खेसि? कोर्ट जो कलम तव्हांजे तलाकनामे ते वही वञे, तंहिंखां अॻु ॿिन्ही खे सोचण जो वक़्तु ॾिनो वियो हो। अञा बि वक़्तु असांजे हथ में आहे। ॿुधायो त तव्हांजो आख़िरी फ़ैसिलो कहिड़ो आहे? कोर्ट में हिकदमि शांती। जज जो कोर्ट में हाज़िर ॿार ॾांहुं ध्यानु वियो। ॿार जे अखियुनि में ॻोढ़ा हुआ। जज ॿार खां पाण ॾांहुं इशारो करे, पुट तूं रोई छो थो? ॿार को जवाब न ॾिनो। तोखे ख़बर आहे तुंहिंजा मम्मी पप्पा छा था चाहिनि? हा। ॿार जो मुंहुं हेठि हो। ॿई हिक ॿिए खां अलॻि थियण था चाहिनि। तोखे क़बूल आहे? न। तूं ॿिन्ही मां कंहिंसां गॾु रहण थो चाहीं? ॿिन्ही सां। मूंखे मम्मी ऐं पप्पा ॿिन्ही सां गॾु रहणो आहे। तलाक थी वञण खां पोइ ही ॿई अलॻि अलॻि थी वेंदा। जज अंकल, कुझु करियो न। तव्हां वॾा केस हलाईंदा हूंदा। मां तमामु घणे वक़्त खां मम्मीअ सां गॾु नानाणे रही रहियो आहियां। नानाणे रही तंग थी पियो आहियां। उते मुंहिंजा दोस्त बि न आहिनि। स्कूल बि ॾाढो परे थो पवे। मम्मी बराबरि मूंखे प्यार करे थी, पर मूंखे पप्पा जो बि प्यार खपे। हिननि ॿिन्ही खे सम्झायो न। जज अंकल, तव्हां जेतिरी फी चवंदा मां तव्हांखे वॾो थी कमाए ॾींदुसि। ही जॾहिं मां पढ़ियो जुमिलो, सेंटेंस, त आई ऑलमोस्ट फेल लाइक क्राइंग। त हिन में हिकु संजीदगी आहे। लेखक ॿार जे वात मां हिकु संजीदा सेंटेंस खयों आहे, त हुनखे केॾी इच्छा हुई त हुनजा माउ पीउ अलॻि न थियनि। त वरी तो पढ़ा, जज अंकल, तव्हां जेतिरी फी चवंदा मां तव्हांखे वॾो थी कमाए ॾींदुसि। ॿार ईअं चई उछांगरूं ॾेई रोअण लॻो। जज खे सम्झ में न थे आयो त हू ॿार खे कीअं सम्झाए, जॾहिं हुनजा माउ पीउ सम्झण लाइ तयारु न आहिनि। जज वरी हिकु दफ़ो पति पत्नीअ ॾांहुं ॾिठो, सवाली निगाहुनि सां, पर हुन जूं सवाली निगाहूं हुननि ताईं न पहुतियूं। जज चयो, पुट, तुंहिंजी मम्मी ऐं पप्पा गॾु रहण लाइ बिल्कुलु तयारु न आहिनि। अहिड़ी हालत में मूं वटि ॿियो को रस्तो कोन आहे। मां मजबूर आहियां, तो लाइ कुझु नथो करे सघां। ॿार रोईंदे रोईंदे चवण लॻो, जज अंकल, जेकॾहिं ही ॿई हिक ॿिए सां गॾु नथा रही सघनि, त मूंखे बि हुननि सां गॾु रहणो कोन्हे। कंहिंसां बि न, न मम्मीअ सां न पप्पा सां। इहो जेको तलाक था चओ, सो मूंखे बि हिननि ॿिन्ही खां ॾियारियो। मुंहिंजी ख़ुशीअ ख़ातिर जेकॾहिं ही ॿई ज़िद नथा छॾनि, त मां हिननि ॿिन्ही मां कंहिंसां बि गॾु रहण लाइ तयारु न आहियां। जे रहंदुसि त ॿिन्ही सां रहंदुसि, जे न त पोइ कंहिंसां बि गॾु न रहंदुसि। मूंखे ही ॿई न खपनि। मूंखे भले हिननि खां परे कंहिं ॿिए हंधि मोकिलियो, मां उते रहंदुसि। जज अंकल, मूंसां बि त इंसाफ़ करियो न। सॼे हाल में हिकदमि शांती छायल हुई, मौत जहिड़ो सन्नाटो। जज साहिब हेल ताईं अहिड़ा केतिरा ई केस हलाया हुआ, पर हीउ केस खेसि हिकु इम्तिहान जां लॻे रहियो हो। हिन केस में 2 धुरियूं न, पर 3 धुरियूं हुयूं। तिन मां टीं धुर ॿिनि धुरियुनि ते हावी पइजी रही हुई। टीं धुर माना थर्ड पार्टी। अचानक कुझु सोचे जज साहिब ॿार सां मुखातिब थियो, पुट, तूं मूंखे जज अंकल तो चवीं न, त पोइ हीअं था करियूं, तूं मूंसां गॾु हल, मूं वटि हली रहो।
उते तोखे मज़ो ईंदो, ठीकु आहे न? न, मां त मम्मी ऐं पप्पा सां रहंदुसि, ॿिए कंहिं सां न। तव्हां हुननि खे सम्झायो न जज अंकल। मूंखे लॻे थो त हींअर ड्रामे में थोरो मोड़ अचण जी तयारी आहे। तव्हांखे छा थो लॻे? ॾिसो, हींअर पत्नी उथी बीठी आहे, पति बि उथी बीठो आहे। ॿिन्ही जा भारी क़दम ॿार तरफ़ वधी रहिया आहिनि। ॿिए पल ॿार हुननि जे भाकुर में आहे। ॿिन्ही जो गॾियल ऐलान, both of them said together, असां वरी पाण में न विढ़ंदासीं, we will never fight again। जज साहिब पुछियो, पक था चओ? तलाक जा कागर अञा मुंहिंजे हथ में आहिनि। इन ते हणा मंज़ूरीअ जी मुहर माना स्टैम्प ऑफ एग्रीमेंट। Shall I stamp your papers? न सर, असीं केस वापसि था वठूं। त हिते कहाणी पूरी थी थिए, हिते आखाणी पूरी थी थिए। हूंदराज बलवाणी हिन में हिकु ज़बरदस्त आइडिया पेश कई आहे त जॾहिं तलाक थिए थो या हस्बैंड वाइफ अलॻि थियनि था, त उन में ॿारनि जो बि हक़ु आहे। उन हक़ खे हिननि उजागर करण जो, इज़हार करण जो हिकु कोशिशि कई आहे हिन कहाणीअ जे द्वारा। हाणे आख़िर में पॉडकास्ट पूरी करण खां पहिरीं रीडिंग जो सिलसिलो जारी रखंदे मां हिकु पहाको सिंधीअ जो आहे पेश थो कयां। सिंधीअ में पहाका आहिनि, माना जेके वर्ड्स ऑफ विज़डम आहिनि, प्रोवर्ब्स आहिनि। उन्हनि जो हिकु पुराणो किताबु आहे गुल शकर, जेको केवलराम अडवाणी बिफोर पार्टीशन लिखियो हो, जेको सिंध में पब्लिश थियल हो। उन्हनि मां हिकु पहाको खयो आहे इहो मां। अब जो ॾिनो कहिड़े कम जो जासी रब न ॾे। हाणे हिन लिटरल मीनिंग त इहो आहे, भई बाबा जो, फादर जो ॾिनल जेको असांखे मिल्कियत आहे उनजो छा कबो, ऐं what is the use of stuff given by father until Lord does not give। पर हिन जो जेको फिगरेटिव मीनिंग आहे उहो आहे, भई be your own person, get up and be self-reliant। how much will you celebrate inheritance of your elders and others। हिन में ॿ वर्ड्स बि आहिनि सुठा। हिकु आहे अब माना फादर, अब्बा चइबो आहे। पुराणी सिंधीअ में तव्हांखे अबा वर्ड ॿुधण ईंदो। अबा माना फादर, दादा खे बि चइबो, ॾाॾे खे बि। ऐं रब माना ख़ुदा, ऑलमाइटी गॉड। त ही हिकिड़ो पहाको आहे, अब जो ॾिनो कहिड़े कम जो जासी रब न ॾे। उमेद तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं पॉडकास्ट पूरी करण खां पहिरीं वरी हिकु दफ़ो तव्हांखे अर्ज़ु आहे त सिंधी ॿोली ओताक खे सब्सक्राइब कयो ऐं ॿियनि खे बि ॿुधायो। महिरबानी।